मैं एक मुख्तसर नज़म के लिए दावत दे रहा हूं। जनाब अलहाज इमदादुल्लाह फुलपोटो साहब को कि वो माइक पर आए और अपने नातिया कलाम पेश करें। जनाब अलहाज इमदादुल्लाह फुलपोटो साहब। ख़त्म नुबूवत जाहूं आशिक आज़ादी वठंदासीं। ख़त्म नुबूवत जाहूं आशिक आज़ादी वठंदासीं। मौलाना जे क़यादत में ई सोभासीं ॾिसंदासीं। चओ इंशाअल्लाह, चओ इंशाअल्लाह। इंशाअल्लाह जो आवाज मुजाहिदन वांगुर अचण घुर्जे। लखन जो इज्तिमा है। ख़त्म नुबूवत जाहूं आशिक आज़ादी वठंदासीं। मौलाना जे क़यादत में ई सोभासीं ॾिसंदासीं। चओ इंशाअल्लाह, चओ इंशाअल्लाह, हो चओ इंशाअल्लाह। ख़त्म नुबूवत जो हर हाल में करणो आहे तहफ़्फ़ुज़। ख़त्म नुबूवत तहफ़्फ़ुज़, ख़त्म नुबूवत जो हर हाल में करणो आहे। डॉक्टर साहब वांगे नबीअ जे शान ते मरणो आहे। डॉक्टर साहब वांगे नबीअ जे शान ते मरणो आहे। राशिद भी या रसूल जो आशिक़ साथ सचो रखंदासीं। चओ इंशाअल्लाह, चओ इंशाअल्लाह, हो चओ इंशाअल्लाह। ख़त्म नुबूवत जाहूं आशिक आज़ादी वठंदासीं। मौलाना जे क़यादत में ई सोभासीं ॾिसंदासीं। चओ इंशाअल्लाह, चओ इंशाअल्लाह, हो चओ इंशाअल्लाह। कलमे जे नाले सां मिलियो आहे मुल्क असांखे प्यारो। कलमे जे नाले सां मिलियो आहे मुल्क असांखे प्यारो। मुल्क जो भी आहे तहफ़्फ़ुज़ करणो आहे असांजो नारो। मुल्क जो भी आहे तहफ़्फ़ुज़ करणो आहे असांजो नारो। कलमे जे कानून जे ख़ातिर हाणे अॻे वधंदासीं। चओ इंशाअल्लाह, चओ इंशाअल्लाह, हो चओ इंशाअल्लाह। जाग्या आहियूं जाग्या हाणे भाग्या जाग्या आहियूं। जाग्या आहियूं जाग्या हाणे जाग्या भाग्या आहियूं। मुल्क सां आज़ादु कयो हो जाग्या साग्या आहियूं। हाणे यहूदनि कादियानिन जे हामिन खे कढंदासीं। चओ इंशाअल्लाह, चओ इंशाअल्लाह, हो चओ इंशाअल्लाह। ख़त्म नुबूवत जाहूं आशिक आज़ादी वठंदासीं। मौलाना जे क़यादत में ई सोभासीं ॾिसंदासीं। चओ इंशाअल्लाह, चओ इंशाअल्लाह, हो चओ इंशाअल्लाह। बेजे बोड़त शेख रशीद थो वात हणी थी सियाणो। बेजे बोड़त शेख रशीद थो वात हणी थी सियाणो। कूड़ो फवादा कूड़ी अवाणा कूड़ो फयाज़ लबाणो। कूड़ो फवादा कूड़ी अवाणा कूड़ो फयाज़ लबाणो। टीम सजी या चोरन जी हितन खे न हित सहंदासीं। चओ इंशाअल्लाह। नारे तकबीर। ख़त्म नुबूवत। जाग्या जाग्या आलिम जाग्या जाग्या जाग्या। नारा जहाज़न में था लगने इमरान न्याज़ी गो गो गो। नारा जहाज़न में था लगने इमरान न्याज़ी गो। शहज़ादा अॼु सभु था चवनि इमरान न्याज़ी गो। ॼाण भॻो इमरान न्याज़ी नारा असीं हणंदासीं। चओ इंशाअल्लाह। गो न्याज़ी, गो न्याज़ी, गो न्याज़ी। एक टके के दो न्याज़ी। ख़त्म नुबूवत जाहूं आशिक आज़ादी वठंदासीं। मौलाना जे क़यादत में ई सोभासीं ॾिसंदासीं। चओ इंशाअल्लाह, चओ इंशाअल्लाह, हो चओ इंशाअल्लाह।